नमस्ते, मैं डॉक्टर पायल कल्याणी हूँ, यहाँ की इंचार्ज एंड एडमिनिस्ट्रेटर हरिओम हॉस्पिटल कोविड। मेरी टीम और मेरे सब लोगों ने आज 6 लोगों को डिस्चार्ज किया है। जो हमारा फर्स्ट बैच था हरिओम हॉस्पिटल का, वो 6 के 6 लोग एसिम्टोमेटिक थे एंड दे हैव बीन वेरी वेल टेकन केयर बाय डॉक्टर अंजुरानी मैम एंड डॉक्टर मोहित सर, माय टीम डॉक्टर भाविन सर, and in guidance of DDO sir, Prabhav Joshi sir, CDHO sir, Kannad sir, and our Taluka Health Officer Sutaria sir, Bhavar sir, Prajapati sir हमारी टीम में है, and they have been in guidance of everyone. These patients have been discharged today in a very well manner. ડૉક્ટર મોહિત ખત્રી છે, હું MD ફિઝિશિયન છું, અહીંયા કામ કરું છું હરિઓમ કોવિડ હોસ્પિટલમાં. આ જે પેશન્ટો આવ્યા હતા એ 12 તારીખના આવ્યા હતા. 6 પેશન્ટો આવ્યા હતા. એમની અમે 10 દિવસ સારવાર કરી હતી. સારવાર ટાઈમે એમને કંઈ સિમ્ટમ્સ નહોતા, કંઈ લક્ષણો દેખાયા નહોતા. સારવાર એમની ચાલતી જ હતી અને અમે એમનું અપડેટ લેતા જ હતા ડેલી કે કેવું છે, કેમ નથી, કંઈ એમને કફ આવે છે કે ફીવર આવે છે, કંઈ પણ તકલીફ થાય છે, બીજી રીતે કંઈ પણ તકલીફ થાય છે, ખાવા પીવામાં, રહેવામાં કંઈ પ્રોબ્લેમ થાય છે. અને છેવટે 10 દિવસ પછી એમને કાંઈ લક્ષણ નહીં ધરાવતા હતા, એટલે આજે અમને એમને રજા આપી છે. રજા પછી પણ 28 દિવસનું સ્ટ્રિક્ટ હોમ આઇસોલેશન રાખવામાં આવ્યું છે. એના પછી એમને ફરીથી ચેક કરવામાં આવશે. ધન્યવાદ. હા, મીત સત્વારાઈ બાળકનું નામ હતું. એની સાથે મારે એવું બહુ સારું એટેચમેન્ટ હતું. મીત સાથે જે મારી નાની બેને છે, તો મારે એની સાથે પણ એવું જ એટેચમેન્ટ હતું. એની સાથે ડેલી અમે રમતા, એને ચોકલેટ જોતી તો એ લોકોને આપતા, જે એને ખાવા પીવાનું જોતું હતું એ બધું એમને આપ્યું છે. जय झूलेलाल। मां द्वीप चेतनानी तव्हां ॿुधी रहिया आहियो सिंधी समाचार। कच्छ में 6 ॼणनि ॾिनी कोरोना खे मात। बंगाल ऐं ओडिशा में आयो अम्फान तूफ़ान, 12 ॼणनि जा मौत। श्रीनगर में आतकी हुमिलो, थिया 2 शहीद। कच्छ जे देशलपर में भाई लॻण सां थिया 2 भुंगा रख। कच्छी केसर अंब हफ़्ते अंदर ईंदा बाज़ार में। नलिया में मास्क न पाईंदड़ नागरिकनि खां वरितो वियो ॾंड। ऊन्हारे में पहिरियों दफ़ो नर्मदा डैम जी जल सपाटी 121.28 मीटर मापी वई। STअ पहिरें ॾींहं ते 6545 लोकल ऐं 46 एक्सप्रेस बसूं हलायूं। लॉकडाउन जी आर्थिक तंगी वधंदे 3 जुआननि कयो आपघात। दिल्ली में सरकारी नियमन सां खुलिया बाग बगीचा। 53 सैकड़ों माण्हू मञनि था 3 महीननि खां 1 साल ताईं स्थिति थी वेंदी सामान्य। भारत में कोरोना जा कुल मरीज़ 1,16,295 थिया। 13,494 मौत, 47,449 थिया रिकवर। तलत महमूद संगीत जी दुनिया में गज़ल सम्राट तौर सुञातो वेंदो हो। शकीरा जे अंदाज़ में उर्वशी रोतेला मचाई धूम। हॉलीवुड जी हीरोइन मेगन फॉक्स पंहिंजे घोट ब्रायन ऑस्टिन ग्रीन खे ॾींदी तलाक। चक्रवती तूफ़ान अम्फान जी तबाही सबबि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सर्वे करण लाइ पहुता बंगाल। ममता बनर्जीअ हथ जोड़े कयो स्वागत। जय झूलेलाल। मां पायल मेघानी। मां तव्हांखे ॿुधायां थी पहाको नंबर 8। जिन काण कूड़ कमायम कम न साॻिया से ई आयम। मतलब त जिन जे कारण दुनिया में कूड़ कमायो, कूड़ा कर्म कया,
से औखे वक्त कम में कोन आया। विपदा जे समय में उन्हनि को साथ न ॾिनो। पहाको नंबर 9 पुट थी गुज़ार त सिधो पीउ थी। मतलब त निमाणो पुट थी व्यवहार कंदे त जल्द पीउ वॾो महान थीने। इंसान केॾो बि वॾो माण्हू हुजे उनखे विनम्र ऐं विनयशील रहण घुर्जे। पहाको नंबर 10 डुबरे डांद खे मच्छर घणा। मतलब त डुबरे डांद ढगे खे मच्छर घणो सताईंदा आहिनि। साॻी ॻाल्हि डुबरे यानी कमज़ोर इंसान सां बि लागू थिए थी। हिन दुनिया में कमज़ोर इंसान खे हर हमेशह मुसीबत सहणी पवे थी ऐं उपहास जो पात्र बणिजणो पवे थो। पहाको नंबर 11 अंधेर न बूंदे में खुश। मतलब त ना समझ मूर्ख इंसान खे निंदा या प्रशंसा जी शनास पछाण न हूंदी आहे। हू पंहिंजे निंदा खे बि प्रशंसा समझंदो आहे। ज़िंदगी सुंदर आहे पर मूंखे जीअण नथो अचे। ज़िंदगी सुंदर आहे पर मूंखे जीअण नथो अचे। हर चीज़ में नशो आ पर मूंखे पीअण नथो अचे। हर चीज़ में नशो आ पर मूंखे पीअण नथो अचे। सभु मूं बिना जी सघंदा आहिनि। सभु मूं बिना जी सघंदा आहिनि पर मूंखे पंहिंजनि बिना जीअण नथो अचे। पर मूंखे पंहिंजनि बिना जीअण नथो अचे। ॾिसंदा रहो सिंधी समाचार। हिंदू मुस्लिम सिख ईसाई सभिनीनि खे मुंहिंजो नमस्ते सलाम सत श्री अकाल। मदमस्त रहो, व्यस्त रहो, घर में रहो ऐं सुरक्षित रहो।